नाज़िया शागिर्द तंज़ीम निशात ज़िले हैदराबाद पारां ड्राइविंग स्किल्स ऐं मॉक इंटरव्यू की तैयारी के उनवान हेठ 10 ॾींहनि वारी तरबियती कैंप निशात होम्स से लगाई वई, जंहिंमें सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि जी शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। कैंप में उस्तादनि शागिर्दनि के ड्राइविंग प्रैक्टिस से गॾोगॾु इंटरव्यू की तैयारी पिणु कराई, जॾहिं त पर्सनैलिटी डेवलपमेंट, टाइम मैनेजमेंट ऐं सेल्फ कॉन्फिडेंस के उनवान ते मोटरवे पुलिस के पेट्रोलिंग ऑफिसर मेहरान अली बुग्यो, APO करीम बख्श जूणे जो, JPO साईं बख्श जूणे जो, APO आमिर रज़ा कीरियो, सफ़दर असलम कीरियो ऐं मंसूर टालपुर समेत ॿियनि लेक्चर ॾिना ऐं शागिर्दनि खे तफ़सीली तौर प्रैक्टिकल वर्क पिणु करायो। बेसिकली अॼु जेको असांजो जेको इवेंट हुयो उहो हुयो नेशनल हाईवेज़ एंड मोटरवे पुलिस मॉक इंटरव्यूज़ एंड ड्राइविंग स्किल्स। असां जेको आहे ही जेका कैंप अरेंज थी फ्रॉम डिस्ट्रिक्ट हैदराबाद, इन में असां ड्राइविंग स्किल्स सिखियासीं ऐं जेको आहे मॉक इंटरव्यूज़ असां खां वरिता विया उहे असां उन में असां सिखियासीं। ड्राइविंग स्किल्स में असां जेको आहे पार्किंग के हवाले से काफ़ी कुछ सिखियोसीं। ऐं असां थ्योरेटिकली जेकॾहिं असां वञूं त उते असां जेको आहे कॉकपिट ड्रिल ऐं पावर फार्मूला वग़ैरह असां काफ़ी जेके आहिनि रूल्स एंड रेगुलेशंस जेके इंस्ट्रक्शंस आहिनि गाॾी जूं, त हिकिड़ी का असांखे व्हीकल मिले थी त उनखे असां कीअं था हलाए सघूं, हाउ टू ड्राइव, उन खे जेको आहे असां सिंपली हाणे असां अल्हम्दुलिल्लाह एतिरो चऊं था त माना असां गाॾी खे हलाए ऐं जेको आहे असां पार्किंग कहिड़ी बि जॻह ते असां करे सघूं था। असां जेको आहे पार्किंग में असां ॿ जेके आहिनि पार्किंग सिखियूं आहिनि, हिकिड़ो एल शेप, ॿियो जेको आहे पैरेलल पार्किंग। एल शेप में असां जेको आहे गाॾी खे जेको आहे टर्न करे असां जेको आहे बीहारींदा आहियूं, ऐं पैरेलल पार्किंग में असां जेको आहे कंहिं गाॾीअ जे विच में असांखे बीहारणो हुजे असां हुनखे पैरेलल पार्किंग चवंदासीं। ड्राइविंग स्किल्स सिखियासीं ऐं उन खां पहिरियां अचण खां पहिरियां मूंखे जेको आहे सो ड्राइविंग ईंदी हुई, पर हिते अचण खां पोइ असांखे जाम रूल्स ख़बर पिया त गाॾी खे बेसिक रूल्स कीअं हलाइजे, उन जूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं असांखे चेक करणु खपनि। ऐं उन हिसाब सां असांखे साईं आमिर कीरियो ऐं करीम बख्श जूणे जो साहिब जो थोराइतो आहियां, जिन असांखे गाॾी जूं नीड्स ॿुधायूं, गाॾी हलंदी कीअं आहे। ऐं उन खां पोइ कैंप जेको लॻायो वियो आहे, इन में असांखे जेके ज़रूरतूं हुयूं सभु असांखे मुहैया कयूं हुयूं। ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां निशात वारनि जो ऐं जेको डिस्ट्रिक्ट हैदराबाद जा जेका उहिदेदार आहिनि उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। ये जगह कैंप 10 ॾींहनि जी लगाई वई आहे, इन में असांखे भरपूर फ़ाइदो मिलियो आहे। असां शुक्रगुज़ार आहियूं नाज़िया शागिर्द तंज़ीम निशात जमात लोहारी शरीफ़ जा, जंहिं असांखे अहिड़ो भलो प्लेटफॉर्म आहे जेको असांखे मुहैया कयनि, ऐं असांखे ड्राइविंग स्किल्स ऐं इंटरव्यू जेको असांजो थींदो, जेको अॻिलो स्टेप आहे असांजो, उन हवाले सां असांखे बहितरीनु जेका ब्रीफिंग आहे उहा असांखे नाज़िया शागिर्द तंज़ीम निशात जमात लोहारी शरीफ़ जे दोस्तनि, मेंबरनि, उहिदेदारनि ऐं साईं जेके ॿिया उस्ताद साहिबान आहे उन्हनि असांखे ॾिनी। ऐं असांखे ख़बर न हुई ड्राइविंग स्किल्स जे हाउ ड्राइव कीअं कजे गाॾी, ऐं उनखे अलावा इंटरव्यू जे हवाले सां असांखे ख़बर न हुई त अॻिते हली इंटरव्यू छा थींदो। एक्सपीरियंसिव माण्हू जेके अॻिते हली जेके पोयां जेके इंटरव्यू ॾेई आया आहिनि उन्हनि असांखे ब्रीफिंग कई त कीअं इंटरव्यू ॾिजे। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं नाज़िया शागिर्द तंज़ीम निशात जमात लोहारी शरीफ़ स्पेशली डिस्ट्रिक्ट हैदराबाद जा, जंहिं जेको आहे हीअ 10 ॾींहनि जी ट्रेनिंग कैंप जेको आहे इनवाइट कई ऐं अरेंजमेंट कयो उनजो। ऐं उन कैंप में अचण जो मक़सदु इहो हो त असां नेशनल हाईवेज़ मोटरवेज़ पुलिस जी जेको आहे इंटरव्यू तैयारी करण जे हिसाब सां आयासीं, जंहिंमें मॉक इंटरव्यूज़ थिया ऐं उन सां गॾोगॾु असां ड्राइविंग सिखी। ज़ाहिर आहे ड्राइविंग जो हिकिड़ो वॾो दौरान आहे, बहरहाल असां टेस्ट जे हिसाब सां सुठी तैयारी कई आहे ऐं इंशाअल्लाह जेको आहे कामयाबु थींदासीं। ऐं थोराइतो आहियां नाज़िया शागिर्द तंज़ीम जमात लोहारी शरीफ़ जो, जंहिं असांखे हिते 10 ॾींहनि जी कैंप अरेंज कई वई हुई, जंहिंमें असांखे मॉक इंटरव्यूज़ एंड ड्राइविंग स्किल्स सेखारिया विया हुआ। ऐं कैंप जो जेको टाइम पीरियड हुयो उहो 10 डेज़, उनमें असांखे माशाअल्लाह काफ़ी सारी ड्राइविंग जी भी स्किल्स समझाया विया हुआ। ऐं मॉक इंटरव्यूज़ में ख़ासि तौर ते ड्रेसिंग और ऐं उनजो कॉन्फिडेंस खे ग्रो करण लाइ ऐं ड्राइविंग में असांखे फस्ट ऑफ ऑल पहिरीं सेखारियो वियो हो त इंस्पेक्शन कयो। कंहिं बि गाॾी ते अगरि केरु तव्हांखे की ॾिए त तव्हां उनजी इंस्पेक्शन कयो, देन पोइ उनखां पोइ पावर फार्मूलो अप्लाई कयो, उनखां पोइ कॉकपिट ड्रिल तव्हां शुरू कयो, सीट जी एडजस्टमेंट कयो वग़ैरह, ऐं उनखां पोइ मिरर सेट कयो, पोइ तव्हां पंहिंजी ड्राइविंग के स्टार्ट कयो। ऐं स्पेशली थोराइतो आहियां सर सफ़दर कीरियो, जंहिंजो ताल्लुक़ डिस्ट्रिक्ट बदीन सां आहे, ऐं ॿिया बि नाला वॾनि साईं करीम बख्श जूणे जो आहे ऐं साईं आमिर कीरियो आहे ऐं साईं बख्श जूणे जो आहे, उन्हनि जा आऊं शुक्रगुज़ार रहंदुसि। इनमें असांखे 10 ॾींहनि में ड्राइविंग स्किल्स इन खां अलावा मॉक इंटरव्यू जे बारे में ॿुधायो वियो ऐं उन जे बारे में ट्रेनिंग ॾिनी वई।
त जीअं असां जेको आहे सो जेपीओ जेके एस्पायरेंट हूं उहे पंहिंजे जेको आहे सो इंटरव्यू लाइ क्वालिफाई करे सघूं। इन खां अलावा इन में असांखे 10 ॾींहंनि में जेको आहे सो ड्राइविंग जे बारे में ॿुधायो, छो जो लास्ट टाइम जॾहिं असां मूं जॉब लाइ अप्लाई कयो त उन में मूं इंटरव्यू लाइ प्रिपरेशन न कई हुई, त उन लाइ इंटरव्यू लाइ प्रिपरेशन लाज़मी आहे, ड्राइविंग स्किल्स लाज़मी आहिनि ऐं असां पूरो उमेद आहियूं त जेका हिते असां शइ सिखी आहे ऐं असांखे इंशाल्लाह कामयाबी मिलंदी। नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमायत लवारी शरीफ ज़िला हैदराबाद तरफ़ां 10 days ट्रेनिंग कैंप ऑन ड्राइविंग स्किल्स एंड मॉक इंटरव्यू प्रिपरेशन लगाई वई, जंहिंमें असांजा जेके दोस्त हुया जिन मोटरवे पुलिस में रिटन टेस्ट क्वालिफाई कई आहे उन्हनि खे 10 ॾींहं मुसलसल ट्रेनिंग ॾिनी वई, जंहिंमें ड्राइविंग स्किल्स सेखारिया विया, ड्राइविंग कीअं कबी आहे, उन खां पोइ इंटरव्यूज़ कीअं ॾिबो आहे उन सां सॼी जेका असां उन्हनि जी तयारी कराई हुई 10 ॾींहंनि में। हिन 10 ॾींहंनि जी कैंप में मुख़्तलिफ़ माहिर ऐं तजुर्बेकार टीचर्स जिन ड्राइविंग स्किल्स, इंटरव्यू प्रिपरेशन, सेल्फ कॉन्फिडेंस ऐं पर्सनैलिटी डेवलपमेंट ते लेक्चर ॾिना। नाजिया शागिर्द तंज़ीम जमायत लवारी शरीफ असांजे रूहानी रहबर हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी मौजूदा सजाद नशीन दरगाह लवारी शरीफ जे नक्शे कदम ते हली करे संदन जे विजन ते वर्कआउट करे पई त इंसानियत जी ख़िदमत करणी आहे, तइलीम आम करणी आहे। उन सिलसिले जी हीअ हिकिड़ी घड़ी हुई, असां जवाननि खे ट्रेनिंग ॾिनीसीं ऐं निशात तंज़ीम जमायत लवारी शरीफ वक़्तन बवक़्तन शागिर्दनि जी तइलीम जी ॻाल्हि हुजे, स्कॉलरशिप्स हुजनि, उन खां पोइ फाइनेंशियली क्राइसिस जेके उन्हनि जा थियनि था उन्हनि जी पूरी सपोर्ट कई आहे। उन खां पोइ मेडिकल कैंप्स लॻायूं वयूं आहिनि। डिज़ास्टर मैनेजमेंट जे हवाले सां निशात तंज़ीम जमायत लवारी शरीफ हर वक़्तु इंसानियत जी ख़िदमत लाइ 24 कलाक राति ॾींहं पंहिंजी महिनत में लॻल आहे। 26 जुलाई खां शुरू थियल तरबियती कैंप जी पुॼाणीअ ते तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंजी सदारत नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जे मरकज़ी सदर सुहेल अहमद जुणेजो कई, जॾहिं त मेंबर सुप्रीम कमेटी निशात दीन मोहम्मद कीरियो महिमान ख़ासि तौर शरीक थियो। मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी हबीबुल्लाह जुणेजो, निशात तंज़ीम जे मरकज़ी फ़रहान सेक्रेटरी दीन मोहम्मद टालपुर, निशात मीडिया सेल जो चेयरमैन नसीर अहमद जना, निशात ज़िले हैदराबाद जो सदर असलम डायरी, सदाम मशहूरी, गुलाम नबी कीरियो ऐं ॿिया पिणु शरीक थिया, जॾहिं त कैंप में हिसो वठंदड़ समूरनि शागिर्दनि खे सर्टिफिकेट पिणु ॾिना विया।